मोरो में रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। मोरो दादू बाईपास नेशनल हाईवे कल खां वठी अॼु बि ॿिए ॾिहाणे बि रोड जाम थी विया आहिनि। हज़ारे ट्रॉलरनि मुसाफ़िर कोचनि ऐं केतिराई गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। जॾहिं त सहाफ़ी रिजवान अली जुमानी ड्राइवर हज़रात खां मौक़िफ़ वरिता, जिन जो चवणु हो त मुल्क में कहिड़ी जमहूरियत नाफ़िज़ कई वई आहे। सिंध में असां फुरजूं लुटजूं पिया ऐं बेयारो मददगार बणियल आहियूं। किथे बि मोरो क़ौमी शाहरा बंद, सवें गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं, मुसाफ़िर तोड़े शहरी परेशान। नेशनल हाईवे अथॉरिटी, मोटरवे पुलिस, आरटी सेक्रेटरी, ट्रैफिक पुलिस समेत ॿिया अमलदार ग़ाइब। जॾहिं त ज़िम्मेवार इदारा नज़र कोन पिया अचनि। असांजे ड्राइवरनि खां फुर लट पिण कई वई आहे। मुल्क में 27वीं आइनी तरमीम जो बिल पास करे मुल्क जी अदलिया सां नाइंसाफ़ी कई वई आहे। मौजूदा मुल्क जे हुकुमराननि मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। असां मुल्क में हुकुमरानी कंदड़नि मां राज़ी न आहियूं। हिननि खे मुल्क हलाइण कोन थो अचे, हिननि खां हुकूमतूं खसियूं वञनि।